नाज़रीन, तलहार में पानी की खोट खिलाफ सिंध हारी कमेटी के मरकजी अगवान समर हैदर जतोई की अगवानी में आबादगारन सख्त एहतजाज किया। तफसील ॾिसूं था जमशेद मल्हा जी रिपोर्ट में। जी तो नाज़रीन, तलहार समेत ज़िले बदीन में ज़रई पानी की हथरादू खोट खिलाफ सिंध हारी कमेटी के मरकजी अगवान समर हैदर जतोई की अगवानी में सवे आबादगारन पारा एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। इन ही दौरान अगवानन मेहरान टीवी न्यूज़ से पंहिंजा वीचार वंडींदे चयो त पानी जी हथरादू खोट करे बदीन के माण्हुनि सां ज़ुल्म कयो वियो आहे। वफ़ाक़ पारां बदीन के माण्हुनि खे पानी न ॾियण माना ज़मीन जूं सुकियल आहिनि। हींअर ॿेझारे जी तैयारी लगी पई आहे। सिंध जा हारी मज़दूर परेशान लॻा पिया आहिनि। हुननि जो रोज़गार हिन हारपे ते आहे। पहिरीं सिंध सां ॾाढो ज़ुल्म थी चुको आहे ऐं उते वाटर ठाराए पक्का धिका ठाराए हुननि खे पानी रोके पानी न ॾियण आहे। हिकिड़े तरफ़ सिंध जूं ज़मीनूं धारनि जे हवाले कयूं पियूं वञनि, ॿिए तरफ़ सिंध खे सुकायो पियो वञे, टे तरफ़ सिंध जे ॿेलनि जे साज़िश करे तबाह कयो पियो वञे। ही हुक्मरान जेके वॾेरो तबिको आहे, जेके सिंध असेंबलियुनि में वेठा आहिनि, जेके सिंध जे माण्हुनि खां वोट वठी ऐं जमहूरियत जूं ॻाल्हियूं करे जॾहिं असेंबलियुनि में वञनि था त पोइ सिंध जा हारी मज़दूर नौजवान शागिर्द उन्हनि खां अॼु असां तलहार में सिंध हारी कमेटी तरफ़ां ही पानी खोटे के खिलाफ़ मुज़ाहिरो करे रहिया आहियूं। असांजो इहो मुतालबो आहे हुक्मराननि सां त तलहार ज़िले खे बदीन ज़िले खे बचायो वञे ऐं हींअर जेकी बदीन ज़िलो बचायो कमेटी जो 10 तारीख़ ऐलान किया है, असां उनजी हिमायत कयूं ऐं सिंध हारी कमेटी भरपूर शिरकत कंदी। ज़िले बदीन में जो पानी की खोट है इन जा खोट ख़त्म कई वञे ऐं ज़िले बदीन के बचायो वञे, तबाही खां बचायो वञे। ज़िले बदीन जा माण्हू आबादगार हारी पोरत सख्त परेशान आहिनि। इन्हनि जो मुतालबो आहे त पानी जल्द खां जल्द ॾिनो वञे जीअं असां पंहिंजा फसल पोखे सघूं। असां चऊं था त असांजे जेको बि बदीन ज़िले जो हक़ आहे, जेको असांजो हथरादो पानी रोकियो वियो आहे, ख़त्म कयो वियो आहे, उहो असांखे ॾिनो वञे। ऐं ॿी सूरत में जेको ही कमेटी जोड़ी वही है 10 तारीख़ ते हड़ताल जी स्ट्राइक जी कॉल ॾिनी है, इन में असीं भरपूर उनकी साथ कंदासीं। असां जेको ज़ुल्म आहे असांखे पानी हथरादी बंद कयो आहे, असांखे पानी ॾिनो वञे ऐं 10 तारीख़ ते जेको असां एहतजाज मुज़ाहिरो कमेटी जे तरफ़ां कयो आहे उन में असीं भरपूर शिरकत कंदासीं हारी कमेटी जे तरफ़ां ऐं असीं मुतालबो था करियूं त असांखे पानी ॾिनो वञे, असांखे मजबूर न कयो वञे रोडनि ते निकिरण ते। असां पहिरियां मुतालबो कयो आहे, हाणे मुतालबो कयूं था। असां वटि जेको पानी जो बहिरान आहे तमामु हिकिड़ो वॾो बहिरान आहे ऐं असांजो माल मरे पियो। असांजा ज़मीनूं जेके जो पंजर थी वियूं आहिनि ऐं पाणी असां वटि बिल्कुलु माना हिकिड़ो ॿियो ठहे, पर माल जेको पी सघे उहो पानी न आहे असां वटि। कैमरामैन ज़फर अली चांडियो सां गॾु अवैस अली मला, मेहरान टीवी न्यूज़ तलहार।